नाज़रीन, महरापुर भरिसां ॻोठ टंडोकरम निज़ामाणी में तूफ़ानी बरसातुनि सबबि केतिराई घर ड्रही पट पइजी विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे आकाश कुमार। अॼु बिल्कुलु सॼी सिंध समेत जेकी चौमासी बरसातुनि तबाही मचाई आहे, उते ई महरापुर तमामु घणो मुतासिर थियो आहे। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं महरापुर जे गर्ल्स डिग्री कॉलेज में, जेको आर्ज़ी तौर ते पनाहगाह ठाहियो आहे। हिते जेके मुतासिरीन आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे खाद खुराक ऐं दवाऊं या ॿियूं सहूलियतूं मुहैया करे इंतिज़ामिया तरफ़ां ॾिनी थियूं वञनि, या उहे इन ॻाल्हि में बि अञा ताईं मुतासिर आहिनि। भाऊ, असांखे हिते कुझु कोन थो मिले। ॿार नंढा मच्छरनि बीमार थी पिया आहिनि। मुंहिंजो पीउ आहे पोड़ो, इहो धार हली कोन थो सघे, खाइण पीए कोन थो। इहो तव्हांजे साम्हूं पियो आहे। असांखे हुकूमत कुझु कोन, असांजी जायूं किरी पियूं आहिनि। असांजे कंहिं बुख ते महिल ॿार नंढा वेठा रड़ियूं वेठा पिया कनि। बोर्ड मुसाफ़िर ऐं अबा असांजा ॿार बीमार पिया आहिनि। कुझु नथो मिले, न को राशन मिले थो, न को लटो कपिड़ो मिले थो, असांखे घर मिले। असां बोर्ड मुसाफ़िर वेठा आहियूं। दवा का शइ कोन्हे, ॿार बीमार पिया आहिनि। कुझु ई कोन थो मिले, असांजो मालिकी करनि था कोन। न कुझु ई कोन आयो आहे, न डॉक्टर आयो आहे, न को टाइम सां खाधो ई नथो मिले खाधो बि टाइम सां नथो मिले। असांखे मच्छर खाई विया, असांखे पेर पची पिया, बुखनि था असां वेठा आहियूं। असां हिते बीमार लॻो पिया आहियूं। दवा केरु वठी कोन थो ॾिए। अबा हे 8 ॾींहं आहे बोर्ड में पिया आहिनि। ॿार बच्चा सभु बीमार थी विया आहिनि। हिते को डॉक्टर ई कोन लड़ी आयो आहे। राति ॿार स्कूल मां किरी पियो आहे, बि को संभार सार कंहिं बि न लथो आहे। हिन महिल ताईं असांजो ॿार सभु बीमार पिया आहिनि। असां अहिड़ो को ॾोह आहे, बोर्ड मुतासिर आहियूं। मथां मर जेको टुटी आहे उहा टुटी आहे, माल त मरी आहे, पाण बि हाणे मरूं था। ॿार बच्चा सभु मरनि था। काॾे वञूं, गवर्नमेंट अञा ताईं असांखे तकियो ई न आहे। न कोई एसडीओ बि लड़ी आयो आहे महरापुर जो असांॾे। असां इन वयल मुसीबतनि में पिया आहियूं। हाणे वधीक गवर्नमेंट जो मर्ज़ी आहे। 8 ॾींहं थी विया आहिनि, न असांखे दवा मिले थो, न मानी टाइम ते मिले थो। बीमारी में ॿार पिया आहिनि। हे पेर बि माण्हुनि जा सभु पका पिया आहिनि। को न दवा मिले थो। हिन टाइम ताईं टेंट बि कान मिली आहे। अॼु बिल्कुलु तव्हां हितां जे जेके मुतासिर आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां असांखे मुकमल तरीक़े सां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। खाद खुराक सां गॾु जेको असांजो मासूम ॿार आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़ियल आहिनि, त इंतिज़ामिया पारां असांखे न को दवा ॾिनी आहे, न ई खाद खुराक ॾिनो आहे। हिननि ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त फिलफोर असांखे खाद खुराक सां गॾु दवा जो इंतज़ाम कयो वञे, ताकी जीअं असांजा मासूम ॿारनि समेत ॿिया जेके इंसानी जायूं उहे ज़ाया थियण खां बची सघनि। कैमरामैन वहीद सोलंकी सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, महरापुर।